नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे सोभودेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोभودेरो में दाखला मुहिम 2019 जे हवाले सां गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल सोभودेरो खां प्रेस क्लब सोभودेरो ताईं तालका एजुकेशन ऑफिसर गुलाम सरवर सहतो, तालका एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री सेकेंडरी हायर सेकेंडरी खान मोहम्मद सहतो ऐं प्रिंसिपल गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल उस्ताद मुनीर भगत, हेडमास्टर मेन प्राइमरी स्कूल सोभودेरो नज़ीर अहमद चन्ना जी सरवाणी में तैलीमी जागृता रैली मेन प्राइमरी स्कूल सोभودेरो खां कढी, जेका डिग्री कॉलेज हायर सेकेंडरी स्कूल गर्ल्स स्कूल खां कढी वई, जेका शहर जे मेन बाज़ारनि खां थींदे सोभودेरो मेन रोड खां सिधो प्रेस क्लब सोभودेरो पहुती, जंहिं जो ख़ासि मक़सद नई तैलीमी साल लाइ सरकारी स्कूलनि में शागिर्दनि जी दाख़िला वधाइण लाइ शहरियुनि ऐं सिविल सोसाइटी खे अपील करणु हो। रैली में तालके जी कम्युनिटी जे मेंबरनि, स्कूलनि जे SMC चेयरमैन मेंबरनि ऐं शागिर्दनि जे वालिदिन शहरियुनि शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे TO प्राइमरी, TO सेकेंडरी, प्रिंसिपल हायर सेकेंडरी उस्ताद मुनीर अहमद भगत, उस्ताद खान मोहम्मद सहतो, उस्ताद आदिल अब्बासी, नज़ीर अहमद चन्ना, अल्ताफ मुगल, मोहम्मद बख्श, चनल कोरल खोड़ो, उस्ताद लालन चन्ना ऐं ॿियनि शहरियुनि खे नई तैलीम साल लाइ पंहिंजे ॿारनि खे स्कूल में दाख़िल कराइण लाइ ज़ोर भरियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।